नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त रेंजर्स जी कार्रवाई कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां फुर्जी वारदातनि में मुलविस जवाबदार आबिद दादा गिरफ़्तारी पुलिस ऐं CCTV फुटेज अवामी न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।